यतीमन यार तो या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह आधार तू सुभान अल्लाह। गरीबन जो गमख्वार आयो, हीनन जो हमराह आयो, मिस्कीनन जो मददगार आयो, छोरन जो छपर छाव आयो। मुझा दोस्तों इहा सआदत मिली त रबीउल अव्वल जे महीने जी 12 तारीख के मिली। रबी सरबुआ बहार के सुभान अल्लाह चाके सरबुआ रबीउल अव्वल पहरी बहार मौसमू त सब रब जो ख़ल्क़ लहन पर बहार जो रंग भी निरालो हूंदो आहे। वरी अल्हम्दुलिल्लाह अज हिन साल बे रबीउल अव्वल पहरी बहार में आयो न चई सुभान अल्लाह। मुझा दोस्तों बहार में हर तरफ बहारी छाई जी वेंदी आ, गुलन बूटन में सरहाई हूंदी आ। मुझा दोस्तों वणन में बागन में बुलबुलूं पियूं ॿोलींदियूं, हर पासे सरहाई ख़ुशी हूंदी आ, गुलन जी सुगंध सुहाण हूंदी आ। दुनिया वारा चवंदा न था मौसम में बहार अची वई। मदीने वारे मीर जी आमद जे लाइ मुझे करीम रब भी मौसम बहार के मुंतखब फरमायो। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मुझे सोने और हबीब जी आमद जे लाए रजब जे महीने के मुंतखब न कयई, रमजान जे महीने के मुंतखब न कयई, मुहर्रम जे महीने के मुंतखब न कयई, पर रबीउल अव्वल जे महीने जी रब चूंड कई। अल्लाह अल्लाह। मुझा दोस्तों छाजे करे जो रमजान के भी इज्जत मिली त रबीउल अव्वल वारे दिल पर मोहम्मद करीम जे सदके, जे मुहर्रम के इज्जत मिली त मुझे दिल पर मोहम्मद करीम जे बच्चन जे शहादत जे सदके। तेरा दोस्तों मुझे सोने हबीब के जुम्मे जे दी विलादत न थी, छाजे करे तो जुम्मे के खुद शरफ मिलियो तो मुझे दिल पर मोहम्मद करीम जे सदके। तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों 12 रबीउल अव्वल सूमर जो ॾियारो, कहिड़ो ॾियारो? सिंधी में सॾींदा आहिनि सूमर, अरबी में सॾींदा आहिनि अल इस्नैन। अल इस्नैन जो सिंधी में तर्जुमो ॿियो नंबर। जे पहिरीं ज़ात रब जी आ त रब खां बाद में अगर ॿिए नंबर ते अज़मता शान आ त मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो। उर्दू में सॾींदा आहिनि पीर। छा सॾींदा आहिनि? सूमर खे सॾींदा आहिनि पीर। हिकिड़ो हूंदो आहे पीर, ॿिया हूंदा आहिनि मुरीद। कोन सम्झो? जे ॾींहं ते मुंहिंजो दिल पर नबी आयो उहो ॾींहुं बि ॾींहंनि जो पीर बणिजी वियो। ॿिया ॾींहं सभु हुन जा मुरीद आहिनि। ॿियनि ॾींहंनि जी इज़त सभु उन ॾियारे जे करे आ जेको ॾींहंनि में पीर आ। सुभान अल्लाह। इन्नल्लाह खलकल अशजार यौमल इस्नैन। रब्बुल आलमीन जल्ल शानहू सावक के, वणन के, सब्ज़ाज़ार के सूमर जे ॾिहारे ते पैदा फरमायो। अब सावक समझो था वण बूटा जन सां इंसान जे जीअ जो जिया पोइ आहे। मानी छाजी खाईंदा आहियो? छाजी खाईंदा आहियो? कणक टिजो था जा। छाजी मानी खाईंदा आहियो? भला के चांवरनि जी मानी खाईंदा हूंदा? हाँ
पर इन्हें कणक जो जेको बूटो जमंदो आहे इन्हें जो रंग कहिड़ो जेकॾहिं चांवर थो खाई त चांवर जे बूटे जो रंग खलकल अशजार रब्बुल आलमीन सूमर जे ॾिहाड़े ते वनकार पैदा कई सब्ज़ार पैदा कई कणकूं पैदा थियूं सरियूं पैदा थियूं मटर पैदा थिया मुंहिंजा दोस्तो चांवर पैदा थिया सब्ज़ार जेका बि दुनिया जे तख़्ते ते ॾिसी थो इहा सभु सूमर जे ॾिहाड़े ते रब पैदा कई जनते इंसान जे जीअ जो जियापो जीअ जो जियापो अनाज ते उन अनाज खे बि रब सूमर ते पैदा कयो त दिलबर मोहम्मद करीम खे बि रब सूमर ते पैदा कयो जीअं अनाज इंसान जे ज़िंदगी जे लाइ ज़रूरी आहे तीअं दिलबर मोहम्मद करीम जो वजूद बि हिन सारी काइनात जो असुल आहे तुख़्मे काइनात महबूबन जे सदके जहान हली रहियो आहे जहान जो निज़ाम हलाइण जे लाइ मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम खे रब ज़ुल जलाल वास्तो ऐं वसीलो बनायो आहे जीअं इंसाननि जे ज़ाहिरी जीअ जो जियापो सूमर जे ॾिहाड़े सां वाबस्ता कयो वियो तीअं इंसाननि जे दीन ईमान ऐं रूह जो जियापो दिलबर मोहम्मद करीम जी ज़ात बि सूमर जे ॾींहं ते मुंतक़िल सुभान अल्लाह तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझे रब